बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो अजसा स्वाद अखरजा आवाज़ पढ़ंदासी, स्वाद अखर मां लफ़्ज़ ठाहींदासी, लफ़्ज़नि खे जुमलनि में कमाणींदासी ऐं उन्हनि जी माना सम्झंदासीं। पहिरीं उहे टे लफ़्ज़ ॿुधाईंदासीं जंहिंजे लफ़्ज़ जे शुरूआति में स्वाद जो अखर अचे थो, जंहिंजे विच में स्वाद जो आवाज़ अचे थो, जंहिंजे आख़िर में स्वाद जो आवाज़ अचे थो। उहे लफ़्ज़ आहिनि साहिब, अबसर, अबिरस। ये हुआ टे लफ़्ज़। हाणे उहो लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाईंदासीं जंहिंजो तव्हां कमेंट्स में मतिलबु ॿुधाईंदा। उहो लफ़्ज़ आहे सादिर। स्वाद लफ़्ज़ ज़ेरे ज़ेरे पेशरो सादिर। अचो त हाणे स्वाद अखर जा आवाज़ लिखूं ऐं सिखूं। स्वाद खे मुंहं में गोल करे ऐं पोयों हेठि गोल ठाहे घुस, मथां ज़बर ॾिबसि त थींदो स। स्वाद खे लिखी ऐं हेठां ज़ेर ॾिबसि आवाज़ थींदो से। स्वाद खे मथां पेश ॾिबो आवाज़ थींदो स। स्वाद खे पोयां अलफ़ मिलाइबो आवाज़ निकिरंदो सा। स्वाद खे पोयां वाह मिलाइबो आवाज़ थींदो सो। स्वाद सां पोयों वाव सां गॾु ज़बर ॾिबी आवाज़ थींदो सौ। स्वाद खे पोयों वाव ॾेई ऐं मथां पेश ॾिबो आवाज़ थींदो सू। स्वाद खे लिखी ऐं पोयों ये मिलाइबसि त आवाज़ थींदो से। स्वाद खे पोयों ये ॾेई ऐं मथां ज़बर ॾिबी त आवाज़ थींदो से। स्वाद खे लिखी पोयां ये मिलाए हेठां ज़ेर ॾिबसि त आवाज़ थींदो सी। स, से, स, सा, सो, सौ, सू, से, सए, सी। ये हुआ आवाज़। हाणे लिखंदासीं लफ़्ज़। स्वाद आहे ज़बर सां त थींदो सदर। स्वाद ज़बर स, दा ज़बर द, रे पेशो र, सदर। वरी उन खां पोइ आहे ज़ेर वारो स्वाद ज़ेरे से। स्वाद ज़ेरे से हे ज़बर है, ते ज़बर त, सेहत। उन खां पोइ आहे पेश वारो स्वाद पेशो स, बे पेशो ब, हे पेशो ह, सुबह। उन खां पोइ आहे मंद वारो स्वाद लफ़्ज़ स्वाद लफ़्ज़ बे ज़ेरे बे, रे पेशो र, साबिर। उन खां पोइ आहे स्वाद वा सो, भइये बे, दाल लफ़्ज़ दा, रे पेशो र, सूबेदार। स्वाद वा ज़बर साओ, मीम पेशो म, सौम। वरी उन खां पोइ आहे पेश वारो स्वाद वा पेशा सू, रे ज़बर र, ते ज़बर त, सूरत। उन खां पोइ आहे स्वादिये से, स्वादिये से, फे ज़बर फ, लाम पेशो ल, सेफल। उन खां पोइ आहे स्वाद ये ज़बर सए, दाल पेशो द, सईद। वरी उन खां पोइ आहे स्वाद ये ज़ेरे सी, ग़ैन वा गो, सीगो। ये हुआ लफ़्ज़ सदर, सेहत, सुबह, साबिर, सूबेदार, सौम, सूरत, सेफल, सईद, सीगो। ये हुआ लफ़्ज़। हाणे हिननि जी माना ॿुधाईंदासीं ऐं जुमलनि में कमाणींदासीं। सदर। सदर माना जेको कंहिं मजलिस में, कंहिं मीटिंग में अॻुवाण हूंदो आहे उनखे सदर चइबो आहे। अदा ही अॼु असांजो ख़ासि सदर आहे। सेहत माना चंग भलाई तंदुरुस्ती।
सेहत हज़ार नेमत आहे। सुबुह माना सिज उभरण महल। सुबुह अॼु जोड़ो हुयो सुबुह न थियो। साबिर माना सब्र कंदड़। अदा ही ॾाढो साबिर आहे। सूबेदार थाणे जो अमलदार हूंदो आहे, पुलिस जो नंढो अमलदार। अदा हिन थाणे ते कहिड़ो सूबेदार आहे। सोम लफ़्ज़ जी माना आहे रोज़ो। अॼु असां सोम रखंदासीं। सूरत माना शिकिल। हिन जी सूरत ॾाढी सुहिणी आहे। सैफल साफ़ कंदड़, कट लाहींदड़। अदा ही सैफल आहे। सैद सैद माना शिकार थींदड़ जानवर। अदा ही सैद थी वियो। सीगो सीगो माना सांचे में ढलियल शइ। अदा ही सीगो थी वियो। इहे हुआ अॼु जा लफ़्ज़ जिन खे जुमलनि में कमांदोसीं ऐं उन्हनि जी माना ॼाणीसीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे ॾिसणु न विसारियो।